नाज़रीन, तलहार में IBA टेस्ट पास उस्तादन गुज़रियल 11 महीनन खां पघारूं जारी न करण खिलाफ़ शहीद बेनज़ीर पब्लिक पार्क खां रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां ॾिसूं था ताहिर समो जी रिपोर्ट। नाज़रीन, IBA टेस्ट पास उस्तादन पारां पब्लिक पार्क तलहार खां प्रेस क्लब तलहार ताईं पली गार्ड खणी पंहिंजे हक़ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन्हनि आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे जेके नवा उस्ताद भर्ती थिया आहिनि उन्हनि खे 10 महीना गुज़री चुका आहिनि ऐं 10 महीननि गुज़रण जे बावजूद बि उन्हनि उस्तादनि जूं अञा ताईं पघारूं जारी न थियूं आहिनि, जॾहिं त उहे उस्ताद उन्हनि मां काफ़ी अहिड़ा हुआ जेके ॿियनि हंधि ते पंहिंजी नौकरियूं कंदा हुआ, जॉब कंदा हुआ या जेको आहे सो उते लॻल हुआ। हाणे उन्हनि जे घरनि में फाका कची थी रही आहे, उहे मुआशी तरह सां बदहाल आहिनि। त गवर्नमेंट सिंध खे घुर्जे तव्हां मेरिट ते जेके असांजा उस्ताद IBA उस्ताद भर्ती कया आहिनि उनजो फिलफोर पघारूं जारी कयो वञे, जिनके सिंध गवर्नमेंट टेस्ट जे थ्रू पास करे ऐं हिननि इदारनि में मोकिलियो जिनमें उस्तादनि जी खोट हुई ऐं स्कूल बंदि हुआ। लेकिन बदकिस्मती इहा आहे जो असांजे सिंधी उस्तादनि सां हर दौर में हर टाइम ते उन्हनि सां नाइंसाफ़ी थिए थी। पोइ कॾहिं पघारनि जी सूरत में थिए थी, केॾी महिल अपग्रेडेशन जी सूरत में थिए थी या प्रमोशन जी सूरत में थिए थी। हुकूमत इहो दावा सां चए थी त असां 60,000 उस्ताद भर्ती कया आहिनि, पर सिंध हुकूमत खे शायदि इहा ख़बर ई न आहे उहे 60,000 उस्ताद गुज़िरियल 10 खां 11 महीननि खां बग़ैर पघार जे मुख़्तलिफ़ सफ़र करे पंहिंजे स्कूलनि ते ड्यूटियूं सरअंजाम ॾेई रहियूं आहिनि। जेकॾहिं मेरिट बरक़रार रखणी आहे त उस्तादनि जो मुआशी क़त्लेआम बंदि करणो पवंदो। 11 महीननि खां उस्तादनि खे पघारूं न मिली रहियूं आहिनि, जेके IBA 2021 में उनजो अपॉइंटमेंट थिया, पर 11 महीननि ताईं उन्हनि खे पघारूं न मिली रहियूं आहिनि, जेके हींअर मुसलसिल फाका कशी में गुज़ारे रहिया आहिनि। छो त हू पहिरीं कंहिं प्राइवेट जॉब में सुठियुनि पघारनि ते कमु कंदा हुआ, पर हिन वक़्तु उन्हनि खे पघारूं न पियूं मिलनि। हू मुआशी तरह हुनजो क़त्लेआम थी रहियो आहे। असांजो हुकूमत सिंध सां वज़ीर तइलीम सां ऐं सेक्रेटरी साहिब सां इहो फिलफोर हिते आहे मुतालबो आहे त उन्हनि जो पघारूं जारियूं कयूं वञनि। IBA जेके पास उस्ताद आहिनि उहे लास्ट 11 मंथ्स खां जेको सो विदाउट सैलरी पंहिंजूं ड्यूटियूं ईमानदारी सां ॾेई रहिया आहिनि। उनजे बावजूद सिंध हुकूमत या जेके सेक्रेटरी तालीम आहे उन्हनि जे तरफ़ां के ख़ातिर ख़्वाह असांखे इक़दाम नज़र न आया। मुख़्तलिफ़ मतिलबु ऑब्जेक्शन लॻाए करे उहो सैलरीज़ जेके अञा ताईं असांजो स्टाफ आहिनि, जंहिं करे उस्तादनि खे इलाही माली मसइला आहिनि। त असां 10 महीननि खां जेको आहे पंहिंजी ड्यूटी जेका आहे उहा ईमानदारी सां सरअंजाम ॾेई रहिया आहियूं ऐं हींअर गवर्नमेंट जेका सिंध गवर्नमेंट आहे उहा 10 महीननि खां नए आयल उस्तादनि खे जेका अञा ताईं डेटाबेस बि साइन नाहे कराए सघी ऐं ना ई उन्हनि खे जेका आहे सैलरी जारी कई वई आहे। असां पंहिंजे गवर्नमेंट खे पुरज़ोर अपील था कयूं त असां जेके IBA पास नवां उस्ताद आहियूं उन्हनि जी जेको सैलरी जो मसइलो आहे उहो जल्द खां जल्द हल करायो वञे।